बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां सांगड़ में हॉर हिस्टोरिकल सोसाइटी जी जेका ऑफिस आहे उन में असांजो जेको सेक्रेटरी आहे उन जूं तमामु घणी महिरबानियूं आहिनि जो उन उते हिकिड़ी तमामु सुठी लाइब्रेरी क़ाइमु कई आहे फ़क़ीह शाह नवाज़ निज़ामाणी। हाणे हिन लाइब्रेरी जे हवाले सां थोरी तफ़सील फ़क़ीह साईं खां वठंदासीं। फ़क़ीह साईं थोरो किताबनि जे हवाले सां तफ़सील ॾियो। साईं जेकी लाइब्रेरी जी सेटिंग आहे जी साईं। त जीअं अफ़ज़लियत में सभिनि खां अव्वल क़ुर करीम आहे। सुभान अल्लाह। पहिरीं असां पहिरियों खानो ई जेको आहे क़ुर करीम जे सां सेट कयो आहे। माना हीअ तफ़सीर कुर्तुबी आहे, दुर मंसूर आहे, मज़हरी आहे, जी साईं। ज़ाउल क़ुर आहे, तिबियानुल क़ुर आहे, नूरुल ईमान आहे, इब्न कसीर आहे, जी साईं। आसनुल बयान आहे, गौस यज़दानी आहे, तफ़सीर इब्नुल अरबी आहे, हीअ क़ुरानिक एनसाइक्लोपीडिया आहे। पोइ जीअं हदीस जो माना ईंदो आहे त पोइ सही मुस्लिम आहे, बुख़ारी आहे, हीअ बि बुख़ारी आहे। त जीअं सेटिंग में ही खानो नंढड़ो थी वियो त वरी हदीस पाक में असां वरी हिन पासे हदीस पाक जा वरी हीअ किताब आंदासीं। मिशका शरीफ़ आहे, मुस्नद इमाम शाफ़ी आहे, रियादुस सालिहीन आहे, इमाम ज़ैद आहे। पोइ हीअ खानो अल्हम्दुलिल्लाह आहे सीरत पाक जो। हिन में टोटल सीरत जा किताब रखियल आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि जेके नंढड़े बयान में नथा ॿुधाए सघजनि। वरी इहो साॻियो ई खानो हिते कन्वर्ट थो थिए, हीअ बि सॼा सीरत जा किताब आहिनि। इहे सभु उर्दूअ में आहिनि, उर्दू में भी आहिनि, सिंधी में भी आहिनि। हेठियां हीअ जेको किताबु आहे हीअ तारीख़ी किताबु आहे, हीअ सॼो दुरूद, हीअ सॼो खानो दुरूद पाक जे किताबनि जो आहे, जंहिंमें 19 जिल्द हीअ वॾो किताबु आहे जेको मौसू आहे, जंहिंजो हदियो अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन लख जे लॻभॻि आहे। ऐं हीअ अल्हम्दुलिल्लाह हीअ बि दुरूद पाक जे किताब। सही दुरूद वारो थोरो तफ़सील सां ॿुधायो त ही कंहिंजो लिखियल आहे, इन जी एॾी तरतीब हिकिड़ो इदारो आहे अल मौसूआ एनसाइक्लोपीडिया। हिन में 173 किताब शामिल आहिनि दुरूद पाक जा। जीअं दलालुल ख़ैरात आहे, अदलुल ख़ैरात आहे, अवानुल ख़ैरात आहे, जी जी सही, या मजमूअ सलातु रसूल आहे, जेके 5 जिल्दनि जा अॻ में ई किताब आहिनि। पोइ हिन में उहे सभु यकजा कया विया आहिनि। हीअ हिकिड़ो वॾो कमु आहे, हिकिड़े इदारे इस्लामाबाद में कयो आहे। ज़ीशान अंजुम कादरी जेको आहे इहो उन जमा कयो आहे, इहो उन इदारे हुतां घुरायो। हेठी सिट में जेका हेठी लाइन आहे हीअ सॼी तसव्वुफ़ जी आहे। हुतां खां हीअ सभु सुल्तान बाहू जा किताब आहिनि, हीअ सभु सुल्तान बाहू जा किताब आहिनि। हीअ सॼो खानो तसव्वुफ़ जो आहे, हीअ खानो मुख़्तलिफ़ मौज़ूआत जो आहे। वरी हीअ खानो तसव्वुफ़ जो आहे, हीअ बि खानो तसव्वुफ़ जो आहे। हीअ सिंधियाना एनसाइक्लोपीडिया जेको माना आहे माना किताब। हा, तसव्वुफ़ में ही इमाम कोशेरी जो किताब आहे, जंहिंजो ज़िक्र मलफूज़ा शरीफ़ में ईंदो आहे। इमाम कोशेरी, जंहिंजे लाइ दादा गंज बख्श क़ुदुसुल अज़ीज़ पाण फरमाइनि ही मुंहिंजो हिन खे पाण उस्ताद सरींदा हुआ। हिन जो ज़िक्र अल्हम्दुलिल्लाह आहे माना हुन में। उन खां बाद में हिते ही हिकिड़ो किताब हिते रखियल आहे, ही अलामा निभानी जो किताब आहे। हिते ई ग़ालिबन फुतुहुल गैब हूंदो, ही अल्हम्दुलिल्लाह ही फुतुहुल गैब, फुतुहुल गैब जी सही। ही गौसे पाक रज़ी अल्लाह तआला जो लिखियल किताब आहे माशाअल्लाह। ख़ासि तौर ते जेके पाण ॾिसूं पिया, हा ही जेको फुतुहुल गैब, इन जो ज़िक्र अल्हम्दुलिल्लाह, इन जो ज़िक्र बि मलफूज़ा शरीफ़ आहे। ही गुनियतुल तालिबिन आहे, इहो किताब हुज़ूर गौसे पाक जो लिखियल आहे। ही मसनवी आहे, ही मसनवी जा आहिनि। पोइ ही जेके तसव्वुफ़ जा ॿिया किताब आहिनि, ही बि तसव्वुफ़ जा ॿिया किताब आहिनि। ही कशफुल महजूब आहे, हज़रत दाता साहब जो लिखियल। ही हज़रत गौसे यज़दानी जो किताब आहे, हिन में हुज़ूर गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला जी ख़ुतबात जा माना किताब आहे। पोइ ही अल्हम्दुलिल्लाह ही बि दुरूद शरीफ़ जो किताब आहे। ही असांजी जेका सिंधियाना एनसाइक्लोपीडिया आहे। हेठियां लाइन में ही कुझु फ़िक़ह जा किताब आहिनि जेके मुफ़्ती मुजीबुर रहमान जा आहिनि। पोइ हिन लाइन ते अचूं था, ही खानो बि अल्हम्दुलिल्लाह तसव्वुफ़ जो आहे। ही ॿ खाना ख़ानकाह आलिया राशिदिया जा माना जेके बि किताब छपिया आहिनि, उनमें मुख़्तलिफ़ पंहिंजे दरगाह शरीफ़ जे हवाले सां, जी सही, मलफूज़ात आहे, मकतूबात आहे, ॿिया जेके बि नंढा नंढा किताब आहिनि जेके बि अॼु ताईं छपिया आहिनि। वेंदे अल राशिद ताईं, अल राशिद जो जेको रिसाला आहिनि उहे हिन खाने में आहिनि, जी सही। हिन में माना मिसाल तौर ख़लीफ़े महमूद जा आहिनि, ऐं ॿी साईं रोज़ानी मकतूबा शरीफ़ आहे, दीवान मिस्किन आहे, ख़ज़ानतुल मरफ़त आहे, ख़ज़ानतुल इसरार आहे, ख़ज़ानतुल फ़िक़्ह आहे, राशिदनामा आहे, 5 किताब आहे, सिरातुल तालिबीन आहे, शरह अस्माउल हुस्ना आहे, ॿिया बि जेके पुराणा नुस्ख़ा मलफूज़ा शरीफ़ जा उहे मौजूदु आहिनि। सुभान अल्लाह। तव्हांजो किताब लिखियल जेको उहो बि हज़रत पीर सरदार जे नाले छठजणी बादशाह वारो, माशाअल्लाह, उहो बि आहे। ॿिया बि हिन में सभु किताब जेके और तहरीक जे हवाले सां आहिनि, उहे ही ॿ खाना उन जा आहिनि। उन खां बाद में अचूं था दौर हाज़िर जा जेके सूफ़ी, दौर हाज़िर जा मिसाल तौर बाबा याया ख़ान थियो, मुमताज़ मुफ़्ती थियो, हज़रत वासिफ़ अली वासिफ़ थियो, कुदरतुल्लाह शाह थियो, पोइ जेको आहे सरफराज़ अली शाह जो जेको हींअर यूट्यूब ते प्रोग्राम कंदो आहे। पोइ हीअ जेको खानो आहे हीअ हिकु इक़बालियात आहे। यानी इक़बालियात जो मक़सदु आहे हीअ सॼा जेके बि किताब आहिनि इहे अलामा मोहम्मद इक़बाल जा आहिनि। पोइ वरी वासिफ़ियात आहे, ख़ुदि इक़बाल या इक़बाल ते तहक़ीक़ रिसर्च आहे। ख़ुदि इक़बाल जी ही शाइरी आहे, ही शरह आहे, ही शाइरी आहे फ़ारसी में।
हीअ संदन या बि माना संदन शाइरी आहे पोइ ही वरी किताब हलिया विया वरी हितां जेके बि शाइरी जा किताब आहिनि इहे सभु थी विया माशाल्लाह। ही खानो तख़सीस आहे मख़सूस आहे अहले बैत सां हाँ माना बीबी ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं वाक़ई करबला ऐं इमाम हसनैन करीम आहिनि जेके बि इमाम आहिनि इमाम मूसा काज़िम आहे इमाम जाफ़र आहे इमाम बाक़िर आहे ही खानो मख़सूस आहे सॼो हुनजो उन खां हेठि था अचूं ही वरी खानो मख़सूस आहे सहाबा कराम सां सुभान अल्लाह। ही उसदुल गाबा आहे जंहिंमें 8000 सहाबिन जो नाला आहिनि ही 4 यारनि जी किताब आहे ही सीर उस सहाबा आहे ही रियाज़ुन नुज़रा आहे ही सभु किताब जेके आहिनि इहे मख़सूस आहिनि जेके माना सिर्फ़ु सहाबा कराम रिज़वानुल्लाह तआला अजमईन सां ही खानो शख़्सियात ते आहे मिसाल तौर ते माना जंहिं शख़्सियत ते जी किताब लिखियलु आहे जी तव्हांजी किताब हज़रत उमर फ़क़ीर लिखियलु आहे उहो बि हिते आहे मुफ़्ती नूर मोहम्मद लिखियलु आहे उहो बि हिते आहे ऐं जेके बि बुज़ुर्ग आहिनि जंहिंजो माना इमाम बरी आहे ॿिया मुख़्तलिफ़ जेके बि इमाम इब्नुल अरबी आहे अबू अली शाह कलंदर आहे मखदूम बिलावल आहे गाज़ी रमज़न शहीद आहे इहे सभु किताब जेके आहिनि इहे उन लाइ माना मख़सूस आहिनि ही मुख़्तलिफ़ रिसाइल आहिनि जेके बाइंड करे यकजा कया विया आहिनि जी सर। ऐं हू बि दौर हाज़िर जा सूफ़ी आहिनि बाबा इरफ़ान लक उन जा किताब आहिनि ऐं हेठां ही जेको बि आहे इहो सॼो सिंधी अदब आहे जंहिंमें शाइरी आहे नसर आहे ही मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जा इहे अलहमदुलिल्लाह किताब आहिनि माशाल्लाह साईं तव्हांखे तमामु घणी मुबारकबाद हुजे हेतिरो जेको सो इल्मी अदबी ख़ज़ानो तव्हां गॾु कयो आहे अलाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे वॾी महिरबानी साईं महिरबानी हीअ पाण ॾिठो त फ़क़ीर साहिब जी जेका लाइब्रेरी आहे और हिस्टोरिकल सोसाइटी जी तरफ़ां असां उनखे विज़िट कयो आहे ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं इन खां सवाइ हर मोमेंट ते बि हिते तमामु घणो मवाद मौजूदु आहे ऐं उमेदु आहे त जेके पढ़ण वारा जेके दोस्त आहिनि इल्मी अदबी माण्हू आहिनि हिन मां मुस्तफ़ी थींदा तव्हांजी महिरबानी।